अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो साजिद सुमरो आहे। हिकिड़ो दफ़ो ॿीहर हाज़िर आहियां पंहिंजे न्यू वीडियो सां गॾु। जेको मुंहिंजो अॼु जो टॉपिक आहे उहो आहे कंफर्ट ज़ोन। दुनिया में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि ऐं उन्हनि मां कुझु माण्हू जेके आहिनि वॾी लेवल ते पहुचंदा आहिनि ऐं उहे लेवल ते छो पहुचंदा आहिनि, हर माण्हूअ वटि मुंहिंजो बिलीव आहे त हर माण्हूअ वटि पंहिंजा ड्रीम्स आहिनि, पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में सोचियल आहिनि। वेरी फ्यू पीपल जेके आहिनि उन मां अचीव कंदा आहिनि पंहिंजा ड्रीम्स ऐं मोस्ट ऑफ पीपल जेके आहिनि उहे पंहिंजे ड्रीम्स ते गिव अप कंदा आहिनि। छो गिव अप कंदा आहिनि? पंहिंजा ड्रीम्स त उहे सेट करे था छॾनि, गोल्स त सेट करे था छॾनि, जॾहिं एक्शन जो टाइम ईंदो आहे ऐं हार्ड वर्क ॾिसंदा आहिनि ऐं स्ट्रगल ॾिसंदा आहिनि, टफ टाइम जॾहिं अॻियां उनखे नज़र ईंदो आहे त हेॾनि ड्रीम्स मां उहे ड्रीम्स कंप्रोमाइज़ थी करे हेतिरा पुॼंदा आहिनि। एक्चुअली कंप्रोमाइज़ जेको आहे उहो तव्हांखे विझंदो आहे कंफर्ट ज़ोन में। जेके कंफर्ट ज़ोन में जॾहिं तव्हां दाख़िल थींदा आहियो त पोइ उते तव्हां सोचींदा हो त मूंखे हीअ स्टडी करणी आहे, बट ही मुश्किलातूं आहिनि। कंफर्ट ज़ोन में तव्हां हमेशह मुश्किलातुनि, ॾुखिया आहिनि ऐं ॿियनि इशूज़ खे तव्हां ॾिसी करे पंहिंजा जेके आहिनि सोचींदा आहियो त हाणे मूंखे न करणु घुरिजे। कंफर्ट ज़ोन जिथे तव्हां फील कयो त सेफ ऐं सिक्योर आहियो, जिते सफ़ा तव्हांखे को टेंशन कोन्हे, दिस इज़ द कंफर्ट ज़ोन। जेकॾहिं इन स्टेट में आहियो त कंफर्ट ज़ोन। जॾहिं तव्हां कंफर्ट ज़ोन मां निकिरंदो ऐं हिकु स्टेप अॻिते वेंदो त तव्हां दाख़िल थींदो फेयर ज़ोन में। फेयर ज़ोन में तव्हांखे लैक ऑफ कॉन्फिडेंस थींदो, एक्सक्यूज़िस फाइंड कंदो त मां कीअं वापसि कंफर्ट ज़ोन में वञा। फेयर ज़ोन में तव्हां माण्हुनि जे ओपिनियन ते घणो फोकस कंदो त माण्हू छा चवंदा। जॾहिं फेयर ज़ोन में तव्हां सक्सेसफुल थी वियो, माण्हुनि जो ओपिनियन जो तव्हां जेको फ़र्क़ु कोन थो पवे, त पोइ तव्हां दाख़िल थींदो लर्निंग ज़ोन में। लर्निंग ज़ोन में तव्हां नवां चैलेंजिस खे डील करणु सिखी वेंदो त कीअं उहे चैलेंजिस फेस कजनि ज़िंदगी में, कीअं उन्हनि खे डील कजे। नवां स्किल्स तव्हां सिखण जी कोशिशि कंदो उन में। कंफर्ट ज़ोन खे एक्सटेंड कंदो तव्हां। जॾहिं कंफर्ट ज़ोन एक्सटेंड थींदो त फाइनली तव्हां दाख़िल थींदो ग्रोथ ज़ोन में। ग्रोथ ज़ोन में जॾहिं दाख़िल थींदो त उते तव्हांखे पंहिंजी ज़िंदगीअ जो पर्पज़ नज़र ईंदो त मुंहिंजी ज़िंदगीअ जो पर्पज़ कहिड़ो आहे। पर्पज़ मिली वेंदो त उन सां गॾोगॾु नवां गोल्स तव्हां पंहिंजा सेट कंदा वेंदो ऐं जॾहिं नवां गोल्स सेट कंदो त पंहिंजी ड्रीम ज़िंदगी, ड्रीम लाइफ जेको आहे जीअंदो। थैंक यू वेरी मच। पंहिंजो फीडबैक ज़रूरु शेयर कंदा।